ताल के एजुकेशन ऑफिसर तंगवाणी वकील अहमद दाहानी तरफा मुख्तलिफ प्राइमरी स्कूलन ते छापा हया 5 उस्ताद गैर हाजिर। ताल के एजुकेशन ऑफिसर तंगवाणी वकील अहमद दाहानी गवर्नमेंट प्राइमरी स्कूल नजर मोहम्मद सानी में, वकार अहमद डोमकी गवर्नमेंट प्राइमरी स्कूल जुम्मन बैलकानी में, अयाज अहमद ऐं सोहेल अहमद गशकोरी गवर्नमेंट प्राइमरी स्कूल अब्दुर्रहमान डोमकी में, खान मोहम्मद लाशारी गवर्नमेंट प्राइमरी स्कूल कादिर बख्श डोमकी में परवेज अहमद गशकोरी के गैर हाजिर कयो वियो, जिन जो ताल्लुक नए भर्ती थियल IBA सां आहे। ताल के एजुकेशन ऑफिसर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त स्कूलनि खे ताला लॻल हुआ, जिन में कणिक जो अनाज रखियल हो ऐं गैर हाज़िर रहंदड़ सभिनी उस्तादनि जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करण लाइ रिपोर्ट डायरेक्टर एजुकेशन लाड़काणो खे उमाणे वई, जिन जे ख़िलाफ़ जल्द कार्रवाई कई वेंदी। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।